मां न्यास करी तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सरताज। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं उमरकोट ज़िले जे 1,90,000 एकड़ ज़मीन जे बाबति जेका प्रपोज़ कई वई आहे, तजवीज़ कई वई आहे ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जे प्रोजेक्ट जे लाइ। जॾहिं त इहे इतलात आहिनि त उमरकोट ज़िले जे बल्कि उमरकोट जे थर वारी पटी सां लॻंदड़ मुख़्तलिफ़ ॾियण जूं 14,000 एकड़ खां वधीक ज़मीन ग्रांट थी चुकी आहे, जिते ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जे नाले ते निजी कंपनियूं ज़रई आबादी कंदियूं ऐं वणकारी थींदी। इन जे पोयां पस मंज़र कहिड़ा आहिनि, कहिड़ा ख़ासि सबब आहिनि ऐं इहो छो थो कयो वञे, इन समूरे मामले ते पाण ॻाल्हाईंदासीं तफ़सीली। उन खां अॻु में तव्हां दोस्तनि जी गुज़ारिश आहे त पंहिंजे यूट्यूब चैनल सरताज खे जेकॾहिं सब्सक्राइब न कयो हुजे त सब्सक्राइब करियो ऐं वीडियोस पसंदि अचनि त उनखे लाइक करियो, शेयर करियो, कमेंट करियो। जी हाँ दोस्तों, पाण ज़िक्र पियो कयोसीं ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जो। इतलात आहिनि त हुकूमत सिंध इन हवाले सां मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध जे वॾे वज़ीर खां ईंदे सिंध जे चीफ सेक्रेटरी ताईं इन हवाले सां मुख़्तलिफ़ तकड़ियूं मीटिंगूं चेयर्स कयूं वयूं आहिनि, जिन में डिप्टी कमिश्नर्स ऐं रेवेन्यू जे आला अमलदारनि खां इन ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जे ज़मीन जे बाबति तफ़सीली हल करे वरिता विया आहिनि ऐं अहम तरीन हिदायतूं ॾिनियूं आहिनि। कुझु ॾींहं अॻु में हिकु नोटिफिकेशन सोशल मीडिया ते वायरल थियो, जंहिंमें ॼाणायो वियो त उमरकोट ज़िले जे तालुके उमरकोट जे हर पटी सां लॻंदड़ जेके देवूं आहिनि, जिन में देव चोर थर बि शामिल आहे ऐं होरींदो तप जीनोर जूं ज़मीनूं ऐं कपनोर जूं कुझु ज़मीनूं उन में शामिल आहिनि ऐं उहे ॿुधो आहे त ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जे नाले ते अलाट कयूं थियूं वञनि। जॾहिं त उन नोटिफिकेशन में उन वक़्त जे जेको 1 साल पुराणो नोटिफिकेशन ॿुधायो पियो वञे, जंहिंमें रेवेन्यू जे आला अमलदारनि डीसी उमरकोट जे हिदायतनि ते मुख़्तियारकार उमरकोट ऐं ॿियनि आला अमलदारनि सर्वे जे अहम तरीन इंजीनियर्स ऐं अॻवाननि सां गॾिजी पूरी सर्वे करण बाबति हिकिड़ी मुकमल तफ़सीली रिपोर्ट डिप्टी कमिश्नर उमरकोट जे हवाले कई, जंहिंमें ॼाणायो वियो त उमरकोट ज़िले जे अंदरि 1,90,000 एकड़ ज़मीन अहिड़ी मौजूदु आहे जेका सरकार जे कंट्रोल में आहे, जंहिंखे सरकार ॾिसी रही आहे। उनमें अवेकी वञी प्रॉपर्टी वठी थी वञे, जॾहिं त उहा सरकारी ज़मीन जेका अन रजिस्टर्ड आहे, यानी गैर रजिस्टर्ड आहे, उहा सरकारी तरीक़े में वठी सघे थी ऐं तजवीज़ ॾिनी वई त अहिड़ी ज़मीन उमरकोट ज़िले जे इन तालुके उमरकोट में 1,90,000 एकड़ खां वधीक मौजूदु आहे। 1 साल अॻु सर्वे वारो इहो नोटिफिकेशन अचानक इहो जी सोशल मीडिया ते वायरल थियो त उमरकोट ज़िले जे इन्हनि इलाइक़नि मां जिन इलाइक़नि में इहा सर्वे ज़मीन जो ज़िक्र आंदो वियो, उन इलाइक़े जे अवाम में हिकिड़ी बेचैनी ऐं हिकिड़ी परेशानी जी लहर दौड़ी वई ऐं उन्हनि एहतजाज शुरू कया। मुख़्तलिफ़ जेके थर जा नौजवान आहिनि जेके सोशल मीडिया ते एक्टिव आहिनि, मुख़्तलिफ़ इदारनि में कमु कनि था, सरकारी नौकरियूं कनि था, अवामी तौर ते हिकिड़ा गैर सरकारी एनजीओ में कमु कनि था, सिविल सोसाइटी जा अॻवान आहिनि, वकील आहिनि, इंजीनियर आहिनि, डॉक्टर आहिनि, बढ़िया पढ़िया लिखिया नौजवान, उन्हनि हिकिड़ो मुहिम हलाई, जागरूकता मुहिम हलाई ऐं उन्हनि चालू चोरो पोखरा पार मेंढर जे पार खां वेंदे करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उन्हनि गद्दारियूं कयूं, मीटिंग्स कयूं। मौलाना अब्दुल खालिक समूह समेत मुख़्तलिफ़ साहब सुमरो ऐं ॿिया नौजवान मुतहरिक रहिया। उन्हनि थर एक्शन कमेटी जोड़े एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो। उन्हनि प्ले कार्ड्स खणी उमरकोट प्रेस क्लब जे आॾो रैली जी सूरत में उहे सवनि तादाद में नौजवान पहुता ऐं उन्हनि एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। उन्हनि उमरकोट जे जेको चूंडियल नुमाइंदा आहिनि, जिन में सरदार शाह आहे, नवाब तैमूर तालपुर आहे ऐं ॿिया जेके नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे उन्हनि एड्रेस कयो, अपील कई त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते तव्हां हिन इलाइक़े मां वोट थिया आहिनि, असांजे हिननि इलाइक़नि मां इहा जेका ज़मीन जेका असांजे अबनि ॾाॾनि जी ज़मीन आहे, जिते असीं सदियुनि खां वेठा आहियूं ऐं हिते असांजूं चरागाहूं आहिनि, असांजा ॿनियूं आहिनि, असांजा खेत आहिनि, असांजा वाहिण वस्तूं आहिनि, असांजूं ॻाड़ियूं आहिनि, उहे जेकॾहिं सुभाणे इहो सरकार तहवील में रखंदी ऐं हिते निजी कंपनियूं पंहिंजा प्रोजेक्ट्स लॻाईंदियूं त असांजो माल मतां असांजा ॿार बचा ॿाहिरि ग्राउंड में, गार्डन में, रस्तनि में ऐं इन्हनि ॿियनि खेतनि में कीअं उहे सफ़र करे सघंदा ऐं असांजो जेको ई मालिकाणो ॾाॾाणो अबाणो हक़ आहे, इहो असां खां छिनियो पियो वञे, फुरियो पियो वञे। महिरबानी करे इन हवाले सां आवाज़ु उथारियो वञे ऐं मालिकी कई वञे। फ़िलहाल केतिरो वक़्तु गुज़री चुको आहे, इन हवाले सां चूंडियल नुमाइंदनि कंहिं बि क़िस्म जो को किरदारु अदा नाहे कयो ऐं इहो एहतजाज मुसलसल जारी रहियो। नरेंद्र एहतजाज उते ई बंदि थियो, पर जीडीए
ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस में शामिल पीर पाजारे समेत हयात लतीफ अली जो रियाज चांडियो लाल माली पीर सदरुद्दीन शाह राशिदी अहमियत जी मौजूदगी में उमरकोट प्रेस क्लब जारो सॼी पाणी ऐं सॼे ज़मीन जे बाबति उहो तमामु वॾो जलसो मुनक़द कयो जंहिंमें हज़ारे माण्हू शरीक थिया हुन में उमरकोट जा उहे मुतासिरीन शामिल हुआ जिन जो ज़मीनूं जिन जे इलाइक़नि जी ज़मीन सर्वे थी उन्हनि सख़्तु नारेबाज़ी कई आहे एहतजाज कयो एहतजाज में शामिल हुआ इन वक़्त ते इन्हनि समूरनि जेके मुल्की सतह जा अॻवान आहिनि उन्हनि मुतालबो कयो त इहो अवाम सां ज़ुल्म आहे ॾोह आहे ऐं अवाम जे हक़नि ते धाड़ो आहे ऐं इहो न रुॻो हिन थर ऐं उमरकोट जो इशू आहे इहो सिंध जो इशू आहे सिंध जे माण्हुनि सां इहा हिसाजाती आहे ऐं महिरबानी करे फौरी तौर ते इहे फ़ैसिला वापसि वरिता वञनि बहरहाल इन बावजूद बि सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी सरकार जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जी का बि वज़ाहत जारी न कई आहे ऐं ॿुधण में अचे पियो त इन ते बाक़ाइदगी सां तेज़ीअ सां अमल जारी आहे रेवेन्यू अमलदारनि मुख़्तियारकारनि तपेदारनि जी मर्फ़त ऐं सर्वेरनि जी मर्फ़त इन्हनि ज़मीननि जा नक्शा तयारु करे इन जी समूरियूं बाउंड्रीज़ इन जो हदबंदियूं ऐं इन जा समूरा निशान उहे तय करे हिकिड़ो पूरो डॉक्यूमेंट तयारु करे सिंध हुकूमत जे हवाले करे छॾियो आहे ॿुधण में अचे थो दरिया जे चवनि था त 14,000 एकड़ ज़मीन अलाट थी चुकी आहे जॾहिं त ऐं ॿी जेका ज़मीन उहा मुख़्तलिफ़ मरहलनि में आहिस्ते आहिस्ते अलाट कई हुई हिते हिकिड़ो सवाल इहो पैदा थिए त मालिकाना हक़ रखंदड़ जेके माण्हू आहिनि ऐं जेके सदियुनि खां हिन थर जे सहरा में भिटा में भिटनि में आबाद आहिनि जेके हिन वतन जे लाइ क़ुर्बानियूं ॾेई चुका आहिनि जिन जा नौजवान मुख़्तलिफ़ इदारनि में क़ौम जी तरक़ी ख़ुशहाली लाइ जाफ़ो ॾेई रहिया आहिनि उहे ॿ बि वतन पाकिस्तानी जेके हिन इलाइक़े में मौजूदु आहिनि उन्हनि सदा हिन मुल्क जी तरक़ी ख़ुशहाली जे लाइ किरदारु अदा कयो आहे आख़िरकार उन्हनि खे उन्हनि जी धरतीअ तां बेघर छो थो कयो वञे